ये टैंकी आ, इन टैंकी में वाल लगल आहे। इहो तेज़ाब सिंधी बंद कयो आहे जेको आहे रात को ओटी मगरिब थी वई आहे, पानी कोने असांजे फ्लैटन में। इहो केर थिंदो आहे तेज़ाब सिंधी? अॼु हिनखे न छॾणो आहे, छॾणो न आहे बिल्कुलु। कुझु बि थिए जेको आहे हिन तेज़ाब सिंधी खे ॻोल्हियो जेको यूनियन वारा रड़ियूं करनि था पिया, हिन वाल बंदि करे छॾियो आहे। असांजा बच्चा हुते दर बदर लॻा पिया, वॉशरूमनि में पानी कोने कयो। बिल्कुलु सही था चए। हलो मां तव्हांखे वठी थो लां तेज़ाब अच्छा हलूं। अचो। अॼु हिनखे कुझु बि आहे, हिनखे सबक सिखाइणो ॾिसणो आहे बिल्कुलु। कुझु बि आहे हिनखे। हा इहो जेको आहे असां सां जेको आहे रोज़ रोज़ इहो जेको आहे करे थो पियो असां सां। इहा सुठी ॻाल्हि त न आहे न। उहो चवंदो आहे त मां भला कम कंदो आहियां, असांजो पाणी बंदि कयो अथई। हा हलो 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 अचो तव्हां। हे आहे तेज़ाब सिंधी। कहिड़े हिसाब सां पाणी जो वाल बंदि कयो आहे? इहो हाणे पाणी बंदि हूंदो। वाल खोल जल्दी में, हिक हथ सां मसलो हूंदो न। तूं सॼी कॉलोनी जो पानी छो बंदि कयो आहे? हा भली सभु परेशान हुजो। बच्चा दर बदर लॻा पिया आहिनि हुते। असां पुछो अथई कहिड़ी तादी लॻी पई आहे? छो तंग कयो अथव पूरी कॉलोनी वारनि खे? खोलींदे या न खोलींदे वाल? वाल न खुलंदो आहे। छो? न त असां बंदोबस्तु कयूं। कॉलोनी जी टंकी जो वाल बंदि छा कयो आहे? तव्हां सभु गॾिजी निकिरी करे पंहिंजे तेज़ाब सिंधी खे मारण लाइ तयारु थी विया आहियो। हाणे उहो जो मथां खां दरिया सिंध जो वाल बंदि आहे, उनजे लाइ गॾु छो न निकिता आहियो? टुकड़े टुकड़े ज़मीन जे कब्ज़े ते तव्हां पंहिंजो पाण खे मारे छॾींदा आहियो, सोट मासा त मारे छॾींदा आहियो। पाणी जॾहिं न ईंदो तव्हांजी ज़मीनुनि में, ज़मीनूं बंजर हूंदो, पोइ छा कंदव? केतिरो पाणी चोरी थो थिए, हिन जे लाइ कॾहिं के ॻाल्हायो आहे? अॼु शुक्र कयो हिन टांकी में पाणी अथव। तेज़ाब सिंधी सिर्फ़ु वाल बंदि कयो आहे तव्हांखे मिसाल ॾेई सम्झाइण जे लाइ। सुभाणे इहा टांकी ख़ाली हूंदी त पोइ छा कंदव? निकिरणो त उन ॾींहुं बि पवंदव। उन खां बहितर आहे त हाणे छो नथा निकिरो? तेज़ाब सिंधी यार वाह जो मिसाल ॾेई सम्झायो अथई। हाणे इहो वाल बंदि हुजे, सभ खां पहिरियों दरिया सिंध वारो वाल खोलाईंदासीं। अचो।